Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. वारिस ॾिनो माची में ॾोहारियुनि हथां पुलिस अहलकार जे शहीद थियण बाद लाड़काणो जेकवा बाद दंग वरिते ऑपरेशन पुलिस पारां मुक़ाबले में 3 ॾोहारी मारण जी दावा ॾोहारियुनि जी फायरिंग में हिकु पुलिस अहलकार ज़ख़्मी SSP लाड़काणो अहमद चौधरी चयो आहे त 4 कलाकनि ताईं जारी मुक़ाबले में दस्ती गैंग जा 3 ॾोहारी मारिजी विया जेके अहलकार मुनीर सुमरो जी शहादत में मुलविस हुआ मुक़ाबले में ज़ख़्मी थियल अहलकार राना सज्जाद गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल ज़रियनि मूजिब पुलिस ॻोठ सरियो चांडियो ऐं हासिल विरोही खे कड़ो चाढ़ण बाद कार्रवाई कई उन खां अॻु वारिस ॾिनो माची जे मंग चौकी भरिसां मुक़ाबले में अहलकार मुनीर सुमरो शहीद थियो हो। पंजाब में बरसातुनि दौरान हादसनि ऐं वाक़िअनि में 109 ॼणा फौत 430 खां वधीक ज़ख़्मी रेस्क्यू तर्जुमान मूजिब बरसातुनि दौरान सभ खां वधीक लाहौर में 24 ॼणा फौत थिया फैसलाबाद में 15 शेखुपुरा में 1 रावलपिंडी में 10 ओकाड़ा में 8 ऐं बहावल नगर में 7 ॼणा हयातियूं विञाए वेठा रेस्क्यू तर्जुमान जो चवणु आहे त पंजाब जे ॿियनि ज़िलनि में 34 ॼणा फौत थी विया 25 जून खां हिन वक़्त ताईं 351 इमारतूं किरण जा वाक़िआ पेश आया करंट लॻण जा 22 वाक़िआ ऐं 61 रोड हादसा पेश आया 4 विॼूं किरण जा बि वाक़िआ पेश आया। मौसमियात खाते अॼु खां सिंध में बरसातुनि जी अॻकथी करे छॾी मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में बरसातुनि जो सिलसिलो अॼु दादू खां शुरू थींदो कराची में सुभाणे खां मानसून जो 3हों स्पेल शुरू थींदो पंजाब KP बलूचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान में बि वधीक शदीद बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर। अगवा कंदड़नि खे पनाह ॾियण ऐं औरतुनि खे सरेआम कपड़नि खां आजो करण जे ॾोह में मौत जी सज़ा ख़तमु सेनेट फ़ौजदारी कानून में तरमीम जो बिल अक्सरियत सां मंज़ूर करे वरितो बिल मूजिब औरत मथां हमिलो या उन खे सरेआम कपड़नि खां आजो कंदड़ जवाबदार खे वारंट बिना गिरफ़्तार करे सघिबो इहो ॾोह ज़मानत ऐं ठाह न थियण जोॻो हूंदो ॾोहारी खे मौत बदिरां उमिरि क़ैद मिल्कियत ज़ब्त करण ऐं ॾंड जी सज़ा ॾिनी वेंदी। सुप्रीम कोर्ट जूनियर जजिस ख़िलाफ़ सख़्त रिमार्क्स खां अॻु तहक़ीक़ ऐं एहतियात लाज़मी करार ॾेई छॾियो अदालती नज़्म ज़ब्त बरक़रार रखण जो हुकुम जारी कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत जे एडमिनिस्ट्रेटिव जज ज़ाकिर हुसैन जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट जा सख़्त रिमार्क्स ख़ारिज कया विया अदालत चयो त जूनियर जजिस ते इल्ज़ामनि खां अॻु मुनसिफ़ाणी ॿुधणी ऐं जांच ज़रूरी आहे अदलिया में बेतरफ़ो एहतराम लाज़मी आहे जजिस ख़िलाफ़ सख़्त रिमार्क्स सां हुन जी कैरियर ते दाइमी असर पवंदा आहिनि जूनियर जजिस मथां तनक़ीद करण बदिरां सनन रहनुमाई कई वञे जेकॾहिं मथनि इल्ज़ाम लॻल हुजनि त ॻुझे नमूने चीफ जस्टिस हाई कोर्ट खे उमाणिया वञनि ग़लती इंसान जी फितरत आहे ऐं जजिस खां बि ग़लती थी सघे थी पर उन में बदनीयती साबित थियणु लाज़मी आहे। ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में सेनेट चूंडुनि वॾे वज़ीर अली अमीन गंडप ऐं नाराज़ अॻवाननि में ॻाल्हियूं बीहड़ नाकाम ज़रियनि जो चवणु आहे त अली अमीन गंडप नाराज़ अॻवाननि जा ख़दशा ख़तमु न करे सघियो नाराज़ अॻवाननि सेनेट चूंडुनि तां हथ न खणण जो फ़ैसिलो बरक़रार रखियो नाराज़ अॻवाननि में इरफान सलीम आयशा बानो इरशाद हुसैन ऐं वकास औरकज़ई शामिल ज़रियनि जो चवणु आहे त बैरिस्टर गोहर ऐं सलमान अकरम राजा सेनेट उम्मीदवारनि जी अली अमीन गंडापुर सां मुलाक़ात कराइण लाइ वठी विया हुआ राति देरि ताईं ॻाल्हियुनि जा 2 दौर थिया पर नाराज़ अॻवाननि वाज़े कयो त हू कंहिं बि सूरत में नामज़दगी काग़ज़ वापसि न वठंदा JUI ऐं पीपल्स पार्टी हिकु मख़सूस सीट छॾे ॾियनि ज़रियनि मूजिब PTI उम्मीदवारनि पारां हथ न खणण सबबि सेनेट चूंडूं बिना मुक़ाबले कराइण वारो मामिलो रोड़े में पइजी वियो अली अमीन गंडापुर पारां अॼु बि नाराज़ अॻवाननि ऐं पार्टी क़यादत सां ॻाल्हियूं जारी रखण जा इम्कान। पंजाब असेंबली में 26 मेंबर्स की मुअत्तली तोड़े नाअहली वारे मामले ते हुकूमत ऐं अपोज़िशन में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद वॾो ब्रेक थ्रू स्पीकर मलिक अहमद ख़ान अपोज़िशन जी दरख़्वास्त ते रेफरेंस ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो ज़रियनि मूजिब पंजाब असेंबली जे सेक्रेटरिएट पारां रेफरेंस ड्रॉप करण जो मसवदो तैयार कयो वियो आहे स्पीकर जी हतमी मंज़ूरी बाद रेफरेंस ख़त्म करण जो ऐलान कयो वेंदो स्पीकर जे परॾेह मां वापसी बाद अपोज़िशन जे मुअत्तल मेंबर्स जी बहाली ते अमल दरामद कयो वेंदो
हुकूमत ऐं अपोज़िशन विच में जिन नुक़्तनि ते इतफ़ाक़ थियो आहे उन्हनि में अपोज़िशन जे मुअत्तल MPS जी बहाली भी शामिल हुई। PTI वारा पहिरीं 5 अगस्त ते एहतजाज जी तैयारी कनि, पोइ असां भी तैयारी कंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद में सहाफ़ियुनि जे सवाल ते जवाब। वफ़ाक़ी घर वज़ीर चयो आहे त मुल्क में अफ़गानिस्तान सां केतिरनि ई मामलनि ते ॻाल्हियूं जारी आहिनि। पाकिस्तान में कंहिं बि परॾेही खे ग़ैर क़ानूनी तौरु रहण न ॾिनो वेंदो। बलूचिस्तान जी सूरत-हाल बाबति सवाल ते मोहसिन नक़वी चयो त बलूचिस्तान में दहशतगर्दनि खे SHO वसीले कंट्रोल करण जी ॻाल्हि इस्लाह तौरु कई वई हुई। अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी टडाब मेगा करप्शन जे समूरनि केसिस मां बरी। कराची में वफ़ाक़ी एंटी करप्शन कोर्ट में टडाब केसिस जी ॿुधणी थी। यूसुफ रज़ा गीलानी वकील फारूक H नाइक सां गॾु अदालत आरो पेश थियो। अदालत यूसुफ रज़ा गीलानी समेत ॿियनि जवाबदारनि खे 14 केसिस मां बरी करे छॾियो। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे वकील फारूक H नाइक चयो त 2013 ऐं 14 में 26 केस ठाहिया विया हुआ। सभिनी में हिकु ई इल्ज़ाम हो। टडाब में सब्सिडी लाइ 50 लख रुपया वठण जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। FIA हिकु शख़्स जी चुर्च ते केस ठाहियो। यूसुफ रज़ा गीलानी 10 केसिस में ज़मानत ते हो, पर FIA केस मफ़रूर करार ॾिनो। अदालत अॼु इंसाफ़ कयो। जज साहब जा थोराइता आहियूं। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी चयो त जिन मुंहिंजे ख़िलाफ़ केसिस ठाहिया उन्हनि जो इत्तिहादी आहियां, छॾे बि नथो सघां। कानून साज़ी थियणु घुरिजे त मुक़ररु वक़्त ते फ़ैसिलो न थिए त केस पाण मुरादो ख़तमु थी वञे। अदाकारा हुमेरा अस्कर जी केमिकल रिपोर्ट पधरी, मौत जा कारण मालूम न थिया। रिपोर्ट में चयो वियो आहे त अदाकारा जे जिस्म में का बि नशेआवर ऐं ज़हरीली शइ हुजण जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। हुमेरा अस्कर जे वारनि, जिगर ऐं फिफड़नि जा नमूना वरिता विया हुआ। पुलिस जो चवणु आहे त जांच इदारनि ॾांहुं केमिकल रिपोर्ट उमाणी वई आहे। अदाकारा हुमेरा जे फ्लैट मां मुख़्तलिफ़ शयूं बि तहवील में वरितियूं आहिनि। अदाकारा जे मौत जा कारण मालूम करण लाइ जांच जारी आहे। केमिकल रिपोर्ट अचण बैदि मेडिको लीगल ऑफिसर मौत जा कारण ॿुधाए सघंदो। कुछ अरसो अॻु कराची जे इलाइक़े डिफेंस में फ्लैट मां अदाकारा हुमेरा अस्कर जो गरियल लाश हथायो हो। ऐं सखर में बदमनी वधण ख़िलाफ़ हिंदू पंचायत जो एहतजाज, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। हिंदू पंचायत जे अॻवाननि चयो आहे त शहर में चोरियुनि ऐं फुरलुट जूं वारदातूं वधी वियूं आहिनि। वापारियुनि ऐं शहरनि समेत हिंदू बिरादरी जा माण्हू पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झनि था। गुज़िरियल राति बि हीरालाल खे ज़ख़्मी करे 7 लख रुपया फुरकिया विया। सखर में बदमनी वधी वई, पर पुलिस सियासतदाननि खे प्रोटोकॉल ॾियण में रुधल आहे। सखर में बदमनी कंट्रोल न थियण जी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिता। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।